तो तुलसीदास जी चवन था सुरसरी जल कृत बारूनी जाना। सुरसरी यानी गंगा, बारूनी यानी वारुणी, वारुणी यानी मदिरा, मदिरा यानी शराब। हाँ कोई कंपनी ये चे कि असां भैया पंहिंजे शराब में गंगा जल मिलायो आहे, ये अपवित्र ना है, पवित्र है। सब संत साधु महात्मा जेके भी आहिनि तव्हां हिन जो सेवन करे था सघो। त कोई संत वो शराब पीअंदा? हा या न ॿुधायो, तव्हां पीअंदव? त संत महात्मा ब्राह्मण पीअंदा? कॾहिं न पीअंदा। यानी एॾी ख़राब शइ आहे जेकी उन में गंगा जल भी मिलायो त उहा ग्राह्य कोन्हे। चओ हरे राम। त इहो चइबो आहे जीव ऐं परमात्मा जो फ़र्क़ु। असां अंश आहियूं उन जी, हो सर्वांश आहे परमात्मा। लेकिन ध्यान ॾियो, उहा ई अगरि गंगा जी में मिली वञे त भूले भटके या जानबूझ करे कोई हिकिड़ी बोतल अगरि गंगा जी में विझी छॾे, वाहे छॾे उन में, त ॿुधायो त छा गंगा मैया अशुद्ध थींदी छा? कोई चवंदो छा भैया हिन में हिकिड़ी बोतल मिली वई आहे दारूअ जी, हाणे छॾियो भैया गंगा जी अशुद्ध थी वई, हाणे तव्हां सनानु न करे सघंदो। असंभव। गंगा मैया त उही पवित्र जो पवित्र आहे, शुद्ध जो शुद्ध आहे। कई माण्हू गंगा जल में आचमन कंदा आहिनि, कई त शव विझी छॾींदा आहिनि। पहिरियों त ॾाढा विझंदा हुआ, हाणे त मनाई थी वई आहे शायदि। पहिरियों त शरीर खणी विझी छॾींदा, विसर्जन करे छॾींदा गंगा जीअ में। पोइ बि गंगा जी त उहो ई आहे, गंगा जी आहे। गंगा जी कॾहिं अपवित्र न थींदी, अशुद्ध न थींदी। उहो ई भगवान जे चरण कमलनि मां निकिती आहे, उहो ई पवित्र है, सदा पवित्र है, उहो ई कल्याण करण वारी आहे, उहो ई सदगति करण वारी आहे। इहो भेद आहे ईश्वर में ऐं जीव में, इहो भेद आहे गंगा जीअ में ऐं ॿी शइ में। चओ हरे राम। यानी ख़राब शइ में सुठी शइ मिलाए करे बि तव्हां सेवन नथा करे सघो। लेकिन गंगा जी में अपवित्र शइ भी मिली वञे त उहा गंगा जी खे भ्रष्ट न करे सघंदी। अगरि ईअं हुजे हा त कई विधर्मी हिन महिल ताईं ॾाढो कुझु करे चुका हुजनि, हा न? ईअं न थी सघंदो। चओ हर हर गंगे।